औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, अवां सां मुखातिब आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो। अॼु 22 अप्रैल 2024 जो ॾींहुं आहे ऐं अॼोको ॾींहुं जेको ज़िंदगी मां गुज़री वियो वरी कॾहिं वापसि न वरंदो। दुनिया जा केॾा बि ॾाहा माण्हू गॾिजनि, अकुल वारा फ़हम वारा, पर हिन गुज़िरियल ॾींहं खे वापसि नथा आणे सघनि। दुनिया जो लठ सरदार हींअर अमेरिका आहे। अमेरिका लठ सरदार छो आहे? इहो उन जे करे जो हुन वटि एटम बम आहिनि, हुन वटि लड़ाका तयार आहिनि, हुन जा सॼी दुनिया जे मुल्कनि में एयर बेस आहिनि। सॼी दुनिया में जिते चाहे थो त उते पंहिंजा जंगी ॿेड़ा मोकिले समुंडनि में ऐं उतां पंहिंजे दुश्मननि सां विड़ी वार करे ऐं उते पंहिंजी बेठकियत क़ाइमु करे सघे थो। हींअर बि 40,000 माण्हू फ़लस्तीन जा मारिजी विया, शहीद थी विया। उन्हनि जी शहादत जे पस मंज़र में हिकिड़ी वीटो क़ुवत हुई। वीटो क़ुवत कंहिंजी हुई? उहा यहूदी अमेरिका वारनि जी हुई, जिन मासूमनि खे क़त्ल कयो पियो वियो। दुनिया ते तबसरा कया, सॼी दुनिया सरापा एहतजाज बणिजी वई। सॼी दुनिया रोडनि ते निकिरी आई। हुननि जे तयारु थियल शयुनि जो बाइकाट थियो। हुननि जे होटलनि ते KFC ते माण्हू वेहणु बंदि करे छॾियो। हुननि जूं तयारु थियल बोतलूं माण्हू पीअण छॾे विया। सॼी दुनिया हुननि सां पंहिंजे बिज़नेस खे, ट्रेड खे, कामर्स खे, वापार खे मुनक़ता करे छॾियो, टोड़े छॾियो। पर पोइ बि अमेरिका ताक़तवर आहे। इन जो सबबु छा आहे? अमेरिका छो ताक़तवर आहे? अमेरिका उन जे करे ताक़तवर आहे छो त असां कमज़ोर आहियूं, असां विछड़ियल आहियूं, असां छिड़ विछड़ आहियूं। क़ुरान थो चवे त जेके माण्हू तव्हांजे वजूद खे भस्म करणु था चाहिनि, तव्हांजे वजूद खे ख़तमु करणु था चाहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां बरसरे पेकार थी वञो ऐं तव्हां सरापा एहतजाज बणिजी करे उनजे ख़िलाफ़ु लड़ो। जॾहिं तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु लड़ंदव त पोइ सभई दुनिया जा जेकी बि सुपर पावर आहिनि, रूस कल्ह तमामु दुनिया जे मज़लूम माण्हुनि जो हामी मुल्क हो। वेनेज़ुएला ज़बरदस्त मुल्क, फिडल कास्ट्रो जो क्यूबा ज़बरदस्त मुल्क, किम इल सिंह जो उत्तर कोरिया ज़बरदस्त मुल्क, मादी में चाइना ज़बरदस्त मुल्क। पर चाइना हींअर पंहिंजूं पॉलिसियूं मटायूं आहिनि। भली पॉलिसियूं मटाए, पर दोस्त उन्हनि माण्हुनि जो उनखे थियणु घुरिजे जेकी दुनिया में मज़लूम माण्हू आहिनि। जेके मज़लूम माण्हू आहिनि उन्हनि जो जेकॾहिं चीन दोस्त थी बीहे थो त पैसे जो हुजणु ख़राबु ॻाल्हि कोन्हे। मां चवां थो त पैसे जो हुजणु ख़राबु ॻाल्हि कोन्हे। पैसे जे हुजण सां